तेजस मां ऐं कीअं तेजस मां मुंहिंजा मारू वड़ा पधरे पट तुमने ऐं कीअं तेजस मां ऐं कीअं तेजस मां ऐं कीअं तेजस मां ऐं कीअं तेजस मां मुंहिंजा मारू वड़ा मुंहिंजा सांगीअड़ा पधरे पट तुमने ऐं कीअं तेजस मां खास ब्यूरो टाइम अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं हिन वक़्तु जेको मिठी सिविल हॉस्पिटल में बीठा आहियूं। हुकूमत पारां वॾियूं दावाऊं कयूं हुयूं त थरपारकर ज़िले जे अंदरि जेके मासूम ॿार जेके रोज़ानी मरी रहिया आहिनि, उन खां अलावा हिते असां आरो पिणु लॻाइनि अचो त उन हवाले सां हितां जो जेको समाजी अॻुवान ऐं वकील वसंत थरी सां ॻाल्हि ॿोल करे उनजो छा चवणु। सर, हुकूमत पारां जेके वॾियूं दावाऊं कयूं हुयूं, असां हिते जेके थरपारकर जे अंदरि आरो पिणु लॻाया आहिनि, उन खां अलावा सिहत जे बारे में उनजो असां टीमूं मोकिलियूं आहिनि ऐं डॉक्टरनि जी खोट पूरी कई वई आहे, पर हाणे छा सूरत हाल आहे? डॉक्टरनि जी जेका खोट आहे उहा पूरी कोन थी, अञा उनजो डॉक्टरनि जी खोट आहे ऐं जेका आदमशुमारी जे हवाले सां जिन डॉक्टरनि जी ज़रूरत हुजे ओतिरी डॉक्टर कोन थिए। सिर्फ़ु जेका थोरा घणियूं शयूं थियूं आहिनि उहे मिठी ते महदूद ताईं आहिनि, इस्लामकोट ऐं डीपले नगरपाल ताईं महदूद आहिनि। उनखां ॿाहिराणे जी ॻोठनि ताईं उनजी सहूलियतूं कोन पिया थियूं आहिनि। हिते जेके ॿारनि जे मौत जी जेका अंग अखर जेको कठो कयो वियो आहे, हू सिर्फ़ु सरकारी अस्पताल जेका मिठी आहे, नगर आहे, छाछरो आहे, डीपलो आहे ऐं इस्लामकोट उन्हनि जी कठो कई हुई आहे। अलाए केतिरा ॿार आहिनि जेके ॻोठनि ताईं हुते उन्हनि जो मौत थी थी वञे, उन्हनि जी अंग अखर ऐं उनखे काउंट ते कयो ई कोन वियो आहे। ऐं इन हवाले सां जेका दावा आहे उहा सिर्फ़ु दावानि ताईं महदूद आहे, ऐलान ताईं महदूद रहिया आहिनि। आरो प्लांट्स जे हवाले सां जेतिरा आरो प्लांट लॻणु खपनि उहे आरो प्लांट लॻा बि कोन्हनि, जेके लॻा आहिनि उहे बि नाकाम आहिनि, उहे बि टेक्निकली तौर ते अञा शयूं अञा शुरू मस्तु थिया त उहे ख़राबु थी विया आहिनि, उनजी मशीनरी सॼी ख़राबु थी वई आहे। तंहिंजे करे रुॻो दावानि ताईं महदूद शइ रही आहे ऐं जेका शइ हुजणु खपे उहा शइ थी कोन्हे। थोरे अटे में लूणु बराबरि कुझु शयूं मिठी जी अस्पताल में कुझु शयूं बिल्डअप थियूं आहिनि, कुझु शयूं बहितर थियूं आहिनि, उहा आहिनि। पर ओवरऑल जेका थर जी आबादी आहे, जेका इलाइक़ो जेको इशूज़ आहिनि, उन इशूज़ खे मुंहुं ॾियण जे लाइ गवर्नमेंट खे जेका करणु घुरिजे आहे, का प्री प्लानिंग करणु खपे, हिन सॼी शइ खे मुंहुं कीअं ॾिजे, उन हवाले सां गवर्नमेंट एॾो वॾो को किरदारु अदा कोन कयो, न को ॾिसण में अचे थो। थरपारकर जो इलाइक़ो हिन वक़्तु सभिनी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो फ़ोटो सेशन थी पियो आहे। हिते रुॻो इन हवाले सां रुॻो हिते अचनि था ऐं हिते पंहिंजो फ़ोटो सेशन हितां कराए उहे बि मिठी ताईं महदूद थियनि था, फ़ोटो सेशन कराए वरी वापसि हलिया वञनि था। बाक़ी ॿाहिराड़ी जे ॻोठनि ताईं जेका इशू आहिनि उन्हनि इशूज़ खे मुंहुं कीअं ॾिजे ऐं उन मुस्तक़िली इन जेका बीमारी आहे ऐं मौत जी जेका सबबु आहिनि उनजे कीअं हथ कजे हासिलु कजनि ऐं उनजो हल कीअं कजे, उन हवाले सां का बि स्टडी बाक़ाइदे कोन थी आहे। जेकॾहिं हिकिड़ी टीम का आई आहे त उन टीम खे हिननि खे राति पेट में पुलिस जी उनजो धमकियूं मिलियूं आहिनि, DSP उन्हनि खे धमकियूं मिलियूं आहिनि, उहा टीम वापसि हली वई आहे। वरी उनजी अनाउंसमेंट कई वई त ॿी हितां टीम ईंदी जेके सॼी शइ बुनियादी काज़ उनजा रूट जेका उहे ॾिसंदी, उनजे लाइ का बि टीम अञा ताईं कोन ठही वई आहे। छा था सम्झो भला थर में हिन वक़्तु ताईं अञा ताईं लॾ पलाण जारी आहे? हिन वक़्तु ताईं लॾ पलाण जारी आहे। अलाए केतिरा ॻोठनि जा ॻोठ ख़ाली थी विया आहिनि। हिन वक़्तु ताईं जेका आहे बैराज ॾांहुं माल जेका आहे उहो वञी रहियो आहे। अलाए केतिरा ॻोठ इन ताईं जारी आहिनि। ऐं इन जे हवाले सां बुनियादी शइ जेका थींदी आहे उहा आहे त फस्ट एड इन्हनि खे ॾिजे। उहा फस्ट एड में बि ही मुकमल तौर ते नाकाम विया आहिनि। 70,000 फैमिलीज़ अहिड़ी आहिनि जिन फैमिलियुनि खे अञा ताईं उहा कणिक कोन मिली सघी आहे। ऐं बाक़ी हिन वक़्तु सियारे जे हवाले सां 2 किलो उन्हनि खे कतर मोकिली वई, हीअ हिन जो इलाजु आहे। ऐं अलाए केतिरो इहा जेका कणिक ॾिनी वई आहे उहा बि 1998 जी आदमशुमारी पट अंदरि ॾिनी वई आहे। ऐं उनखां पोइ जी आदमशुमारी पट तॾहिं हुई आदमशुमारी 9,14,000 मथे कुझु जेका 1998 जी। हिन वक़्तु उनजी जेका ग्रोथ रेट आहे उनजे हवाले सां तक़रीबन 16 लख जे लॻभॻि आबादी आहे। उनजे हवाले सां किन क़िस्म जी कोन थियूं आहिनि। अलाए केतिरा ॻोठ आहिनि जिन जूं दरख़्वास्तूं कोर्टनि जे अॻियां पयूं आहिनि,
उनजो दरख़्वास्तूं पंहिंजे DC ऑफिस अॻियां पयूं आहिनि, उनजो शिकायतूं हुते आहिनि, उन्हनि जे मसइलनि जो हल अञा ताईं कोन कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां 1 अरब रुपए जो ऐलान थियो, उन खां अलावा हुकूमत सिंध बि हिते जेके ऐलान करे विया, तव्हां छा था सम्झो पर उहे सिर्फ़ु ऐलान रहिजी विया या हिते जे माण्हुनि ते ख़र्च थिया या हिते जे ॻोठनि ते को डिस्पेंसरियूं क़ाइमु कयूं, छा को? हिन वक़्त ताईं जेके बि ऐलान हुआ उहे ऐलान ई रहिया ऐं न को इन क़िस्म जूं वॾी का डिस्पेंसरी क़ाइमु थी, सिर्फ़ु मिठी जी अस्पताल खां सवाइ बाक़ी शइ का नज़र कोन थी अचे। नई इन क़िस्म जी का प्री प्लानिंग कई वई आहे, जेका शइ नज़र अचे उहा शइ नज़र न पई अचे। रुगो ऐलान ताईं शयूं महदूद थियनि, ऐलान त डेली थियनि था, अॼु हीअं कंदासीं, सुभाणे हीअं कंदासीं, परी हीअं कंदासीं, इन क़िस्म जा ऐलान थियनि था। हू ॿारनि जे हवाले सां जेका पैसा मुक़ररु कया हुआ उहे बि ॿारनि जा अलाए केतिरा ॿार उनजा रहिजी पिया आहिनि। जेका पैसा हुआ माण्हुनि जी, वॾेरनि जी ऐं सियासी माण्हुनि जी हिकिड़ी ईद थी वई आहे, अने उनजी कणक उन जा कोड वटि तय थी विया आहिनि त कणक हाणे ॿियो फैज़ थींदी, 5हों फैज़ मिलंदी त कोड हिकिड़ो मखसूस थी वियो, कणक अचे पई, वॾेरनि जे लाइ ईद महसूस थी वई। इन्हनि जे हिकिड़ो खातो खुली वियो, थरपाकर जे ॿारनि जे मौत जे करे सियासी माण्हुनि जो खातो खुली वियो, उनजी ईद थी वई आहे। बाक़ी आम माण्हुनि जी ज़िंदगी में तब्दीली कहिड़ी थी? अॼु बि पाण हिन जे माण्हुनि जा चेहरा तव्हां ॾिसो, हिन जी पोज़ीशन उहा साॻी आहे। अॼु बि माण्हू उन साॻी जेके अॻे मसइला उन खां अॻु में आहे उहे मसइला साॻी आहिनि। अॼु बि मौत जी जेका आहे तव्हां ॾिसो पिया, ॿारनि जो जेको तइदाद उहो थिए पियो। मिठी जे अस्पतालनि जो अंग खर थिए थो, पर अलाए केतिरा ॿार जेके ॿेराड़ी जे ॻोठनि में उहो त हिते पाण खे ख़बर ई कोन थी पई, उहो अलाए केतिरो अंग आहे हुननि जो। थर जी बहाली लाइ खोड़ सारा प्रोग्राम थिया, NGOs पारां प्रोग्राम, पर तव्हां हिते NGOs जो किरदारु कीअं था ॾिसो? NGOs अरबों खरबों रुपया गॾु करे थर जे माण्हुनि जे फोटो सेशन कराए लखों रुपया अरबों रुपया हिते आया ऐं अॼु ॾींहुं ताईं 20 सालनि खां जिन NGOs कमु कयो आहे, हिकिड़ो बि अहिड़ो मॉडल विलेज न आहे, हिकिड़ो अहिड़ो मॉडल मोहल्लो न आहे जंहिं मोहल्ले में चइजे त हिननि जा बुनियादी सहूलियतूं ही इन्हनि खे मिली सघियूं आहिनि। उन तौर ते हू मुकमल फैल रहिया आहिनि। ही सभ जा सभु इन्हनि माण्हुनि जे लाइ जेकॾहिं सही माने में कमु कंदा त पोइ इन्हनि जे प्रोजेक्ट खां मिली सघंदा। माण्हुनि खे पैसा मिलनि था, माण्हुनि जे चेहरा जेका उहे डुबरा हुजनि उन्हनि ते पैसा मिलनि था, ही इश्यूज़ हूंदा तॾहिं पैसा मिलनि था। तंहिंजे करे NGOs बि इन ट्रैक ते आहे त असल तौर ते माण्हुनि खे जंहिं पोज़ीशन ते उन्हनि ते उते ई रखिजे ऐं जीअं हिननि जा पैसा मिली सघनि, इन जूं पघारूं थी सघनि ऐं करप्शन या जारी रखी सघे। इन में गवर्नमेंट, NGOs उन में सभ जूं सभु इन में मुलवस आहिनि। ऐं इन सॼी शइ में उन शइ जी निंदा बि कंदुसि, पर इहा बुनियादी ज़िम्मेवारी स्टेट जी आहे। स्टेट मुकमल तौर ते फैल वई आहे, उन खां पोइ ॿिया इदारा कमु कंदा, तंहिंजे करे हू बि उन में ज़िम्मेवार आहिनि, ही बि उन में ज़िम्मेवार आहिनि। नाज़रीन, हुकूमती दावनि बावजूदि थर में मुसलसल 3 सालनि खां ॾोकारा रोज़ाना जे बुनियाद ते मासूम ॿारड़ा जेको मरी रहिया आहिनि, मगर हुकूमत जूं वॾियूं दावाऊं हुयूं त असां हिते जेके इस्पताल में डॉक्टर पूरा कया आहिनि, उन खां अलावा हिननि जो असां इलाज बहितर करियूं था। उन हवाले सां हिन वक़्तु जेको जिस्कम पारां 24 कलाकनि ताईं जेका लॻायल कैंप आहे, उनजो जिस्कम जो वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कलाणी सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। छा चवणु उन्हनि जो? सर, सिंध हुकूमत वॾी दावा कई आहे त असां थर में जेके हिननि खे RO प्लांट लॻाए ॾिना आहिनि, सिविल अस्पताल में सहूलियतूं बहितर कयूं आहिनि, मगर रोज़ाने जे बुनियाद ते तक़रीबन 100 मासूम ॿारड़ा मरी आहिनि। हुननि जो केरु त ज़िम्मेदार करायो? जॾहिं सॼी सिंध रवायतुनि मूजिबि 2014 जे आख़िरी ॾींहं ते ऐं 2015 जे ईंदड़ ॾींहं ते मैखाना मचाया हूंदा, या किन मस्जिद वसाई हूंदी, या के रोडनि रस्तनि ते किन पंहिंजनि प्यारनि सां के मिलण जा वाइदा कोल इक़रार कंदा हूंदा, तॾहिं जेसिन कोई माज़ इहो सम्झो त थर में उते वञिजे जिथे रोज़ानो 6, 7, 8 ॿार बुख वघे ऐं ग़िज़ाई खोट वघे, खाधे जी खोट वसीले ऐं दवाउनि जी खोट सबबु रोज़ मरी रहिया आहिनि। ऐं हुकुमरान दवाऊं करे रहिया आहिनि त असीं अरबे रुपया ख़र्च कया आहिनि। असां सम्झूं था पिया त हुकुमरान जी दावा मुकमिल तौर ते कूड़ ते मुबनी आहे। हा, हिते हुकुमरान कुझु वक़्तु कणक खणी आया आहिनि, दवाऊं खणी आया हुआ, पर कणक हिननि जे गोदामनि में पई आहे। राति ताज़ो जेको आहे तव्हांजे साफ़िन असांखे ॿुधायो आहे त पीपल्स पार्टी सां लाॻापियल हिकु मक़ामी उहिदेदार कणक गोदाम मां खणी वञी प्राइवेट तौर ते विकिणी आहे। इहो हशर आहे ऐं आउं सम्झां थो पियो त हिते को बि RO प्लांट जेको आहे लॻल कोन्हे। जेकॾहिं RO प्लांट लॻल आहिनि ऐं क़ाबिल अमल आहिनि, क़ाबिल इस्तेमालु आहिनि, त आउं चैलेंज थो कयां त TV जे ज़रिए उहे ॾेखारिया वञनि त ख़बर पए ऐं उन्हनि खे ॿुधायो वञे त हिकु हिकु RO प्लांट ते केतिरो हिननि ख़र्चु कयो आहे, त ख़बर पए त हिननि पंहिंजनि माण्हुनि खे ठीका ॾिना आहिनि ऐं हिननि जा माण्हू रुगो पैसा खाई RO प्लांट जे नाले में उते रुगो डथल 2-3 ठुल बीठा आहिनि ऐं पाणी उहो ई खारो मिले थो। तंहिंजे करे हुकुमराननि जी बेहसी, हुकुमरान जी नाहली, ऐं असीं सम्झूं था पिया
त पेशावर में जेको क़त्लेआम थो थिए, ॿारनि जो 150 ॿार मरनि था, त सॼो पंजाब, सॼो पेशावर जेको आहे उथी पए थो पियो, सॼी दुनिया में थरथरो मची थो वञे। पर थर में रुॻो 3 महीननि जे अंदरि 300 खां वधीक ॿारड़ा जेके आहिनि असांजा इन खुराक ऐं दवाउनि जी खोट जे करे क़तल कया विया आहिनि। हुकुमरान जी नाहली, हुकुमरान जी बेहसी, हुकुमरान जी करप्शन असांजे हिननि ॿारनि जे क़तल में मुलविस आहे। उन करे असीं तव्हांजी मार्फत फ़क़ति 24 कलाकनि लाइ बुख हड़ताल ते वेही सॼी दुनिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं त हितां जा हुकुमरान पंहिंजा माण्हू वारनि हुकुमरान, हिननि हुकुमरान खे सिंध जे माण्हुनि सां का दिलचस्पी कोन्हे। बहितर तव्हां ॾिठो हूंदो त कुझु वक़्तु अॻु में असेंबली में सिंध जे वज़ीर आला, सिंध जे न्याणियुनि जी जेको आहे त ॿार ॾियण वारे अमल जी मज़ाक ऐं टोक तौरु जेको आहे चयो त हीअं ॿार पैदा कंदा आहिनि। छा हिननि में एतिरी सलाहियत अॻिले पैसो कोन्हे त सिंध जे में ख़ासि तौर ते थर में जेको आहे रुॻो थर जे ज़िले में जंहिंमें 6 तालुके अस्पतालूं आहिनि, 16 लख जिते आबादी आहे, ऐं उन्हनि तालुके अस्पतालनि में कंहिं बि क़िस्म जी का बि पूरी जेको आहे अमलो उते कोन्हे, स्टाफ कोन्हे, दवाऊं कोन्हनि। उते छा आहे 2-5 हज़ार जेको आहे लेडीज़ हेल्थ वर्कर जेको आहे नथा तयारु करे सघनि, जेके वञी ॿारनि में शहरनि नंढनि शहरनि में ॿारनि में वञी ऐं व्यम कराए सघनि। पर छाकाणि त हिननि खे माण्हुनि खे सहूलियत ॾियणु न आहे, हिननि खे फ़क़ति टोकूं करणियूं आहिनि, हिननि खे मज़ाक करणी आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे आगाही ॾियण लाइ त हिते हुकुमरान मुकमिल तौर ते नाल हुकुमरान साबित थिया आहिनि ऐं सिंध जे हिन उन हिसे खे जेको सिंध जे क़ीमती मादनी ज़रियनि सां मालामाल आहे, उते मज़हबी तनज़ीमूं काहे पयूं आहिनि। इमदाद ॾियणु ख़ातिर इमदाद जो ॾेखाउ ॾींदे जेको आहे हिते वॾे पैमाने ते धारियुनि जी न फ़क़ति आबादी थी थिए, पर हिते धारियुनि खे मुकमिल तौर ते ज़मीनूं ॾिनी थियूं वञनि। एतिरे हद ताईं जिते कोयलो निकितो आहे उते आज़ान ॾियण वारो जेको आहे उहो फैसलाबाद मां घुरायो थो वञे। हिते जे माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे ऐं इन करे असीं सॼी सिंध खे आगाही ॾियण लाइ त हीउ सिंध सां ज़ुल्म आहे। धारियुनि जी मुकमिल तौर ते वॾे ज़ोर शोर सां मज़हबी इंतिहा पसंदी हिते वधाई थी वञे ऐं धारियुनि खे हिते आबाद करे मक़ामी माण्हुनि खे बुख ऐं ॾुकार जा जेको आहे त फासाए उन्हनि खे हितां ज़ोरी लॾाइण जी कोशिशि कई थी वञे त जीअं हू पंहिंजा बाणा कख छॾे वञनि ऐं धारियो हिते आबाद। पुछंदे तुझे तरदो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरदड़ा बरदो हाली जे पुछंदे बरदड़ा बरदो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। अख उञारा मुंह उञारा मिर्ग उञारा नैन मिर्ग उञारा परमत वारा परमत वारा छमरा छपर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। सर ही कंहिंखे त तव्हां ज़िम्मेदार करार कयो रोज़ाना जी बुनियाद ते 5 खां 6 मासूम ॿारड़ा जेके मरी रहिया आहिनि? मां त जेका मौजूदा वक़्तु हुकूमत हूंदी सॼी ज़िमेदारी त उनजे मथां हूंदी आहे। जेकॾहिं इक़्तिदार असांजे हथ में हूंदो त असां ज़िमेदार हूंदासीं, इक़्तिदार तव्हांजे हथ में हूंदो त तव्हां ज़िमेदार हूंदव। छो त ज़िमेदारी उनजे मथां हूंदी आहे जेको इक़्तिदार जो मालिक हूंदो आहे, धणी हूंदो आहे।
हिते अचण खां पोइ असांखे इहो ई महसूसु थियो। अॼु मूं सुबुह अख़बार पढ़ी आहे ताज़ी त राति 31 डिसंबर ते 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। जेकॾहिं इहो रेशो लॻायो वञे त इहो हज़ारनि खां टपी थो वञे। इहे जेके असांजा नाअहल हुकुमरान जेके असेंबलियुनि में वेही कूड़ ऐं ड्राड़ू हणनि था, हिते अचण खां पोइ उन्हनि जी जेका पत वाखी थी वञे। ॿियो मां पूरे पाकिस्तान जे अवाम खे बि ॿुधाईंदुसि त जॾहिं पिशावर में दहशतगर्द हमिलो कनि था त सिंध वासी बि ॾुख जो इज़हार कनि था, छो त उहे मासूम ॿार बि असांजे बचनि वांगुरु आहिनि। जॾहिं थर में ॿार मरनि था त पाकिस्तान जो को बि अवाम हिन तरफ़ ध्यानु नथो ॾिए। छो सिंधियुनि सां इहो छो इहो ॿियापी छो आहे? जॾहिं सवात में ज़िलज़िलो थो अचे त सिंध वासी हितां इमदाद कठी करे उन्हनि ॾे मोकिलनि था। जॾहिं असांजा थरी जेके ॿार हिते मासूम ॿार रोज़ जे बुनियाद ते जीअं पैदा थियनि था तीअं अलाह खे प्यारा थी था वञनि। मां त उन्हनि खे शहीद चवंदुसि। न, हिते मां थो चवां त मसइले जो हल इहो ई आहे त डॉक्टरनि जी प्रॉपर टीम अचे, प्रॉपर तरीक़े सां उन्हनि माउरुनि जो इलाजु थिए, प्रॉपर तरीक़े सां जिन जे माना पेट में 4 महीननि जो 8 महीननि जो ॿार आहे उन माउ जी प्रॉपर तरीक़े सां खुराक थिए त जीअं ॿारु अंदरि जेको आहे सो सिहतमंद पैदा अंदरि उनखे माना डेवलप जब थिए त सिहतमंद डेवलप थिए। उन खां पोइ जॾहिं उहो ॿारु हिन दुनिया में अचे त सिहतमंद हुजे। बाक़ी इहो मण अटे जो ॾाढो सां पहिरीं ॻाल्हि त ही मिठी जेको आहे सो तमामु ख़ुशहाल हिकिड़ो शहरु आहे। हिते कोयले जा ज़ख़ीरा आहिनि, हीउ मालामाल आहे। इहो मण अटे जो ॾेई छा ही हितां जा छा पेनू फ़क़ीरनि छा? बाबा थरी पेनू फ़क़ीर न आहिनि, इहे असांजा भाइर आहिनि। इहा उन्हनि जी तज़लील कई थी वञे। इहो मण अटे जो जेकॾहिं मां काइम अली शाह जे दर ते खणी वञा उनखे चवां त बाबा हीउ मण अटे जो अथई त उनजे दिलि ते छा गुज़रंदी, उनजे औलाद ते छा गुज़रंदी? अहिड़े तरीक़े सां थरियुनि सां इहो जेको आहे ज़ुल्म न कनि, उन्हनि जी तज़लील न कनि। उन्हनि जे जेके मासूम ॿार आहिनि जेके असांजा सिंधी ईंदड़ मुस्तक़बिल आहे उन्हनि जी नसलकशी न कनि। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे, इंसानियत जो पैगाम आहे। इंसानियत जे नाते पीपल पार्टी जेका गवर्नमेंट ऑफ सिंध वेठी आहे उहो हिन तरफ़ ध्यानु ॾियनि, पर मूंखे लॻे थो ध्यानु न ॾींदा, छो त हमेशह हिननि ॼरकनि वांगुरु सिंध खे लुटियो आहे, खाधो आहे, पीतो आहे, कॾहिं दरिया खे कट हणी, कॾहिं बारिशुनि जे ज़रिए, कॾहिं हिन तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां तव्हांजे साम्हूं तव्हां बि थर में रहो था, वधीक तव्हांखे ख़बर आहे। मूं जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिठो उहो तव्हांखे मूं ॿुधायो। इन केसेस में ये तो पहले स्टेटस था ना, एक तालका हॉस्पिटल नहीं थी, कल नोटिफाई कर दिया है, उसको भी तालका हॉस्पिटल करार दिया गया है। इस वक्त स्पेशल केयर मांगता है ये इलाका, तो गवर्नमेंट ने वो नहीं तमीज़ की कि ये कौन सा सेंटर है, तहसील है या क्या है। उसकी जो बजट है, दवाइयाँ अवेलेबल हर हॉस्पिटल में है, एक्सेस पड़ी है। मैंने रात 2 हॉस्पिटल का दौरा किया है, मेडिसिन भी चेक की है, किसी की तरफ से ये शिकायत नहीं है कि दवाइयाँ नहीं मिल रही। किसी सेंटर में मैंने जो मेडिसिन देखी वो हर चीज़ अवेलेबल है। इवन दैट कि अगर हमें कोई महंगी भी दवाई ख़रीदनी पड़े वो अख्तियारात हमने MSS को और DHO को दिए हुए हैं कि वो परचेज़ करें और पेशेंट को जिस चीज़ की ज़रूरत पड़े कितनी भी महंगी हो वो मुहैया की। वेठा वैसे ॿार जी लिखे ॾिनो हिकिड़ी गोरी बि था ॾीन, चयो बाबा वञो ॿाहिरि में कोई हिते अवां त ठीको त असां कोन खयूं आहिनि अस्पताल में जो भॻा जो हीअ अवां जे रूबरू दवा पई। हीअ असां सां ज़ुल्म है, हिते मिले कुझु कोन थो, हिकिड़ा पिया मरनि। ही चवनि था असां हिनखे सभु फ्री इलाज करियो पिया, डॉक्टर बि मौजूदु। तव्हांजे अॻियां पियो डॉक्टर लिखियो, मूं कोन लिखियो, ॾिसो खणी ही हाल लॻो पियो। तव्हां गोरी छा ॿाहिरां पिया वठो? ॿियो ही साईं ॿाहिरि जी लिखे ॾिनी, मूंखे डोड़ा कढे चवंदा अची ॾाढी सां हिकिड़ो त डॉक्टर थियो, मूं चयो भेणा ऐं अची ॾाढी सां हीअ दवा ॾे, चई हिते अस्पताल में दवाऊं घुरो था, असां आहियूं किथां, आई वञो मीडिया वारनि खे वञी बयानु करियो त दवाऊं पियूं मिलनि। हाणे हीअ अवां जे अॻियां पई आहे, हीअ अवां जे अॻियां लिखी पई। खंघ जी दवा ई कोन था ॾियनि, ॿियो त असांजो इलाजु इन करे सो ठहे। इलाज थिए थो, डॉक्टर अचनि था? अचनि था, वेठा आहिनि। हा, बाक़ी ॿियो ई लिखियो ॾींहुं था अचे वञो ॿाहिरि, ॿियो कुझु कोन था कनि, कुझु कोन्हे हिते। गदी पहिला असां लाइ कीअं कोन्हे। हीअ ॾिसो केतिरनि ॾींहंनि खां दाख़िल आहियो तव्हां? दाख़िल आऊं कोन आहियां, आउं ॿाहिरि खां आयो हुअसि। मूं चयो मूंखे खंघि अचे थी, बुखार दवा ॾे, चए हीअ दवा लिखी ॾिने, चए बाबा वञ ॿाहिरि।
हाणे ई हाल आहे, वधीक असीं छा चऊं, कॾहिं असांखे केरु ॿुधे ई कोन थो। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं थरपारकर जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जलील भुरगीडे अचो थो हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियो त हिते थरपारकर जे ॿारनि जी छा सूरत। सर, थरपारकर ज़िले में साल 2014 में केतिरा ॿार फोत थिया, हिननि जे फोत थियण जो कारण छा आहे? साईं, थरपारकर ज़िले में हिन 2014 में तक़रीबन 5 साल खां नंढा 326 ॿार फोत थिया आहिनि। ऐं जेको मोस्टली जेके 4-5 जेके मुख्य कारण असांजे साम्हूं अचनि पिया। जेको पहिरियों कारण या सबबु आहे त ॿार जेके घटि वज़न जा पैदा थियनि था। जेको स्टैंडर्ड वेट जेको हूंदो आहे 2 खां 2.5 किलो ताईं, उन खां घटि को 1.5 किलो जो ॿारड़ो आहे, को किलो जो ॿारड़ो, को किलो खां घटि ॿारड़ो पैदा। उन सबबु इहो ई आहे। ॿियो सबबु आहे प्री टर्म लेब बर्थ। जेको ॿारड़ो 9 महीने खां मथां को पंहिंजे मुक़ररु वक़्तु पैदा थियणु खपे, उहो वक़्त खां अॻु पैदा थिए पियो। को 8 महीने जो ॿारड़ो पैदा थिए पियो, को 7 महीने जो ॿारड़ो पैदा थिए पियो, त उहो कारण बि आहे प्री टर्म या प्री मेच्योर लेब बर्थ। ऐं ॿियो का कारण जेको आहे सो आहे बर्थ एस्फेक्सिया। माना जेको ॼम ॼम जे प्रोसेस दौरान जेको ॿारड़ो जो फिफड़ में माउ जे पेट जो पाणी हलियो थो वञे, उन खां पोइ हू तव्हां साह जी तंगी या साह खणण में तकलीफ़ पैदा थिए थो, उहो ॿारड़ो तव्हां घटि बचे थो, उहो फोती थो वञे। ऐं ॿियो जेको मुख्य कारण आहे सो आहे सेप्सिस, यूनिटल सेप्सिस। जेके ॿारड़ा ॻोठनि में परे अगरि तरबियत याफ़्ता दायूं आहिनि या ॿियो अमलो पैदा कनि था, जेके उते उन सफ़ाई जो ध्यानु कोन थो रखियो वञे, सफ़ाई जो ख़्यालु कोन थो रखियो वञे, उहे ॿारड़ा सेप्सिस जो शिकार थियनि था, उहे फोत थियनि था। ऐं ॿिया कुझु ॿारड़ा नमूनिया आहे या इहे कुझु पैदाइशी बीमारियूं आहिनि, उन्हनि में फोत थींदा। मोस्टली 4-5 काज़ आहिनि। वॾो अंग ॿारनि जो आहे, इन्हनि में फोत थिए पियो। ऐं ॿारनि जी उमिरि बि जेके आहिनि, नंढा ॿार खे महीने घटि जी उमिरि वारा, को 2 ॾींहंनि जो ॿारड़ो, को 3 ॾींहंनि जो ॿारड़ो, को 4 कलाकनि जो ॿारड़ो, उन्हनि जो वॾो आहे। वॾा ॿारड़ा जेके 50-60 साल ॿार, उन में तमामु घटि ॿारड़ो फोत थिए थो। वॾो अंग तमामु नंढनि ॿारनि जो, नवलत ॿारनि जो फोत थिए थो। सर, हुकूमत जी त वॾी दावा हुई असां हिते डॉक्टर पूरा कया आहिनि, पर तव्हां छा था सम्झो मिठी में या नंगर पार्कर में या छाछरो में इस्लामकोट में अञा स्पेशल डॉक्टर घटि आहिनि, ऐं केतिरी डॉक्टरनि जी हिन वक़्त ताईं खोट आहे? हुकूमत सिंध गवर्नमेंट या असांजी हेल्थ डिपार्टमेंट काफ़ी डॉक्टर भर्ती बि कया आहिनि। हिन साल मार्च में कोई 8 डॉक्टर भर्ती थिया हुआ, उनमें ॿारनि जा डॉक्टर बि हुया ऐं लेडी डॉक्टर बि हुयूं, मेडिकल अफसर बि हुया, काफ़ी डॉक्टर भर्ती कया आहिनि। तंहिंखां अलावा हींअर असांजो इश्तार बि हली वियो, हुन में तक़रीबन डॉक्टर ने अप्लाई बि कयो आहे। उहो जेको रिक्रूटमेंट जो प्रोसेस हले पियो असांजो, हुन में काफ़ी डॉक्टर भर्ती थींदा। पर असां वटि वॾो मसइलो आहे, असां वटि स्पेशल डॉक्टर जी खोट आहे। हींअर असांजा त कोई 27 खनि जेके स्पेशल डॉक्टर जेके मुख़्तलिफ़ अस्पताल में उहे कोन आहिनि। सॼे उहे कोन, असांखे आम डॉक्टर असां वटि आहिनि। असां वटि हाणे हर तालुके में ज़िले अस्पताल में लेडी डॉक्टर बि अची वियो आहिनि, गायनेकोलॉजिस्ट बि अची वियो आहिनि, ॿियो माहर बि अची वियो आहे। पर अञा असां वटि जेके आहिनि स्पेशल डॉक्टर जेके आहिनि, उनजी अञा असां वटि खोट आहे। कोई 27 डॉक्टर जेके पूरे ज़िले में अञा असांखे ज़रूरत आहे, जेके खुटल आहिनि असां वटि। सर, कुझु अहिड़ियूं रिपोर्ट थियूं जी छाछरे में आहे तव्हांजो डिस्पेंसरियूं उहे बंदि पियूं आहिनि, हिते केतिरियूं अहिड़ियूं डिस्पेंसरियूं जिते बंदि आहे उते अमले जी खोट आहे? असां वटि 103 डिस्पेंसरियूं असीं हलायूं पिया। कुझु एसरीज़ आहिनि, कुझु जेका असीं पंहिंजे हिसाब में पुरा कयूं पिया, पर कोई इलाही को 60 खां मथे डिस्पेंसरी आहिनि जेके असांजी बिल्डिंगूं असांखे मिली चुकियूं आहिनि, जो असां एसरीज़ मोकिलियूं आहिनि पंहिंजो हेल्थ डिपार्टमेंट खे, फाइनेंस डिपार्टमेंट खे, पर उतां अञा कोन आहियूं। जो मंज़ूर थी वेंदियूं, पोइ हुनजो अमलो बि ईंदो, हुन हर शइ ईंदी, पोइ हली पवंदियूं। पर एसरी न हुजण जे करे असांखे काफ़ी दिक़त थिए पई, असांजी अस्पतालूं काफ़ी बंदि आहिनि ॿारहाड़ी में। सर, तक़रीबन थरपारकर ज़िले जी 15 लख खां वधीक आबादी आहे, त इन में छा जेकॾहिं हुकूमत जो इहो चयो त असां यूनियन काउंसिल वाइज़ या सिहत जूं सहूलियतूं, पर ॿियूं सिहत जो जेके तव्हां सां गॾु ॿियूं कहिड़ियूं टीमूं कमु करे रहियूं आहिनि, या तव्हांजा के स्पेशल डॉक्टर जेके नंगर पार्कर जा माण्हू हिते अचनि था फोती था, उते के डॉक्टर अहिड़ा आहिनि या न? असांजा इहे त हेल्थ डिपार्टमेंट जा जेके वर्टिकल प्रोग्राम हलनि पिया, जीअं नेशनल प्रोग्राम आहे, उनजो LHWs पंहिंजे ॻोठनि में उते कमु कनि पियूं, उन में असांजा काफ़ी उनजी शार्टेज आहे। असांजे अधु ॻोठनि में उहे एरियाज़ में आहिनि, अधु एरियाज़ में कोन्हनि, उहे कमु कनि पियूं, उहे पंहिंजे हिसाब में पंहिंजे एरियाज़ में वञनि पियूं, उते माण्हुनि खे ॼाण ॾियनि पियूं, उनखे जेके बेसिक हेल्थ एजुकेशन आहे अवेयरनेस उहे पहुचाइनि पियूं, उनखे वैक्सीन जे बारे में ॿुधाइनि पियूं। तंहिं हूंदे बि असांखे अञा ज़रूरत असांखे आहे त असांजो अञा वधीक LHW असांखे मिलनि। उहे आम तरह असांजे थरपारकर जे ॿारड़नि में जेका फीमेल स्टाफ जी खोट आहे,
उहा जैसे खोट पूरी न थिए त असीं असां हिन मामले ते किथे सर खोट आहे जेकॾहिं कहिड़नि तालुकनि जे अंदरि उहो साईं तालुको हेडक्वाटर ते असां वटि स्टाफ पूरो आहे, पर तालुकनि जी मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में जेके स्पेशल डॉक्टर बि आहिनि उते हेडक्वाटर में असां नगर बाग परे एरिया उन में असांजो गायनेकोलॉजिस्ट बि आहे, एनेस्थेसिस्ट हींअर पोस्ट थियो आहे, डेंटल सर्जन बि आहे, डॉक्टर ॿारनि जो बि आहे ऐं चेस्ट जो डॉक्टर बि आहे। पर असां उते काफ़ी खोट ख़तमु कयो आहे, अञा काफ़ी खोट उते आहे जेको ख़ासि करे औरतुनि जे हवाले सां असां जेके आहिनि ॿारड़ियूं यूसीज़ में जेके उते अञा बि असांखे ज़रूरत आहे। उते जेके ॿारड़ियुनि में घणा सेंटर आहिनि PPHI जा BHUs वारा, उते हुनजो एतिरो अमलो पूरो कोन्हे जो खोट पूरी करे सघनि। असांखे अञा ॿारड़ियुनि में ज़रूरत आहे LHV जी मिडवाइफ जी। उते हर ॿारड़े में हर अस्पताल ते हूंदियूं त असां हिन माउ जे ॿार जे मसइले खे चङी तरह हल करे सघंदा हुआ। सर ही छा सिर्फ़ु ॿारड़ा फौत थिया आहिनि या वॾा बि फौत थियण जो अंग कराया था? असां वटि वॾनि जो बि आहे, पर वॾा जेके आहिनि तव्हां जीअं असां वटि हींअर 14 में 217 वॾा फौत थिया आहिनि पंहिंजे इदारनि में। उहे बि जेके मुख़्तलिफ़ को दिलि जी बीमारी आहे, को दिगर जी बीमारी आहे, को कैंसर जी बीमारी आहे, को एक्सीडेंट आहे या जेके बीमारियूं आम बीमारियूं उनमें फौत थींदा आहिनि। सर घणा खोड़ सारा अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके हुनजा वालिदेन बि असांखे मिलिया, हू चवनि था जे हुकूमत तरफ़ां ऐलान थियो असांखे पैसा कोन, छा उहे ॿारड़ा तव्हां रजिस्टर कोन्हनि जेके फौत थिया? न असां वटि जेके बि असांखे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन थोरो चयो वियो त फलाणे अरसे में असांखे जेके ॿारड़ा फौत थिया तंहिंजी लिस्ट जो असांखे लिस्ट ॾिनी आहे उन्हनि खे। अॻिते हुनजो कमु आहे त जेके हुन जेके आहिनि जेके हुन लवाइकी हुननि ते चेक हुजनि हुनजो कमु आहे। असांखे लिस्ट ॾेई चुका आहियूं उन्हनि खे असां। जनरली मां ॾिसां पियो पूरे थरपारकर में हेल्थ जी जेकी बि सूरत हाल आहे उहो गैर तसली बख़्श आहे। हाणे फिलवक़्त जंहिं बिल्डिंग में असां मौजूदु आहियूं इहो लखनि करोड़नि जी लागत सां तयारु थी आहे। हिते जा जेका राबको आहिनि उन जो चवण त साल खां वठी बंदि पई आहे। अञा जेकॾहिं साल ॿी बंदि रही त इहो बिल्डिंग ई तबाह थी वेंदी। माण्हू त अलाए अपॉइंटमेंट थिए न थिए, डॉक्टर अचनि या न अचनि। त इन जे करे जेकी ॾुकार जी सूरत हाल ऐं ॿारनि जे मरण जी जेकी रेशो वधी रही आहे उन में गवर्नमेंट खे ज़िले इंतिज़ामिया खे यकदमि इन खे फाल बणाइण जी ज़रूरत आहे। हंगामी बुनियादनि ते हिते डॉक्टर जी अपॉइंटमेंट थिए, हिते जेको बि हेल्थ जे हवाले सां फैसिलिटीज़ आहिनि उहे हिते प्रोवाइड कई वञनि। ही 5-6 हज़ार जी आबादी जो हिकिड़ो ॻोठु आहे, 30 खां मथे ॻोठ हिनखे वेझा लॻनि था। माण्हू 1000 रुपया ख़र्च करे पंहिंजे ॿारनि खे ख़वातीन खे ॿाहिरि वठी था वञनि ॿिए शहरनि में। इन जे करे जॾहिं हिकिड़ी सहूलियत मौजूदु आहे त उनखे फंक्शन छो न कयो वञे, इन बारे में जेका बि हेल्थ डिपार्टमेंट आहे उनखे सूबाई वज़ीर सिहत जाम महताब डर जो बयान हो त डेली थर में सिर्फ़ु ॾुकार न आहे मगर ॿियनि इस्पताल में रोज़ाना जे बुनियाद ते 2 या 3 ॿारड़ा मरनि था। तव्हां छा था सम्झो भला ही थर जेको सूबाई वज़ीर जा या बयान में कहिड़ी सदा? जहिड़े तरीक़े सां अताई डॉक्टर सिहत जूं दुआऊं घुरण बजाए बीमारीअ लाइ दुआऊं घुरंदा आहिनि त संदन धंधो थिए, अहिड़ी तरह ही अताई हुक्मरान आहिनि अवाम खे माण्हुनि खे को रिलीफ ॾियण बजाए ही पाण बि हिकिड़ी कुदरती आफ़तुनि जो इंतज़ारु कंदा आहिनि ऐं दुआऊं घुरंदा आहिनि त आफ़तूं अचनि त संदन को न को कारोबार थी सघे। हूअं त मां त चवां थो त ही आलमनि बुज़ुर्गनि
ख़लीफ़नि जो ही ॻाल्हियूं तव्हांखे यादि हूंदो त संदन हुकुमरानी में जेकॾहिं कुतो बि जेकॾहिं मरी वञे त संदन उहा ज़िमेवारी आहे। हिते ही ॻाल्हियूं लिकिन न थियूं। अॼु चैनलनि जो दौरु आहे, नेटवर्क्स ॾाढा तेज़ आहिनि, त ही माण्हू जेके मरनि पिया हिते थर में, जेका असां ही त वॾो ज़ुल्म आहे। हिननि खे उन्हनि जूं आहूं, उन्हनि खे हिन ॿारनि जे वालदेन जूं बददुआऊं रोले छॾींदियूं। ऐं असां जॾहिं हिते आयासीं असां इहो महसूसु कयो, उते बि GSN कोहिमा जे कारकुननि महसूसु कयो त हिननि सां गॾु वेहिजे ऐं असां रुगो दावाऊं कंदा रहूं, स्टेजुनि ते तकरीरूं कंदा रहूं ऐं तंहिं कहाणीअ कबो को हुजे रहणीअ रहे उन सुपरी। ऐं जीअं कंहिं चयो त आऊं कीअं ही हिते तॾो कयो वेठा आहिनि ऐं असां ओॾां नए सालनि जा जेके से ॾिहाड़ा ऐं प्रोग्राम अटेंड कंदा रहूं, ऐं कीअं सेज सुम्हा मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि। ऐं असां खाईंदा वरितऊं उते ऐं हिते ॿारनि जे ॾुख में उन्हनि जा वालदेन बुखूं काटींदा रहनि, ऐं कीअं लूणु चखा मुंहिंजा मारूअड़ा रोज़ा रोज़ रखनि। उन करे इन शइ जो अमली सबूत ॾियण जे लाइ असां हिन 2014 जे पुॼाणीअ ते वञी उते तॾो हिते विछायो आहे। 24 कलाकनि जी बुख हड़ताल कई आहे मिठीअ में ऐं असां हिते ईअं ई सची पची महसूसु कयो आहे त हीउ दर्दु असांजो आहे। ऐं हीअ हुकुमरान मां ईअं खणी चइजे त चोर चौकीदार आहिनि असांजा। ऐं हिननि मां मुर्शिद लतीफ़ जो हिकिड़ो बैतो आहे त सही लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, मारूअड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहड़ी। इहे असांजा मारा आहिनि, असांजा कातिल आहिनि ऐं ॿियो को सबबु हे ॿारनि जे मौत जो नाहे। कूड़ था ॻाल्हाइनि, अजीब क़िस्म जो दलील आहे त माण्हू ॿिया ॿिए हंधि मरनि था, उते बि हिते मरनि था। का इस्लाह जी का गुंजाइश ई न आहे। माण्हुनि जे फटनि ज़ख़्मनि ते मलम पटी करण जी ॼण हू ज़रूरत ई नथा महसूसु कनि। हा, जेकॾहिं इन्हनि जे घरनि में तॾा हुजनि त हिननि खे ख़बर पए त ॿारनि ऐं औलाद जो दर्दु छा थींदो आहे। बुख विघे माउरुनि जे जिस्मानी ग़िज़ा पूरी कान्हे का। हुननि जो पुछो त डॉक्टरनि खां त हितां जे अमड़ियुनि जो वज़न छा आहे। अहिड़ी सूरत हाल में हुजे ॿार ॼणींदियूं ऐं ख़ुदा न ख़ासि इहे ॿार वॾा थियनि त जिस्मानी तौरु डिसेबल हूंदा, ज़हनी तौरु मरीज़ हूंदा। इहे कहिड़ी जेके माउ पीउ जी ऐं क़ौम वतन जी ख़िदमत करे सघंदा। ऐं हुकुमरान ईअं मज़ाक़ में मश्किरियुनि में अहिड़ी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि ॼण त कंहिंजी दिलि ॾुखे ई नथी, ॼण त कंहिंखे तकलीफ़ थिए ई नथी। उन करे इन महताब वज़ीर जो जेको सो बयानु आहे इहो न रुगो हिते थर जे जेको सो वालदेन पर सॼी क़ौमी तहरीक सिंध जे साञा वांदि माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणो आहे, उन्हनि जी पीड़ा में इज़ाफ़ो करणो आहे। अच्छा था सम्झो हिते जे माण्हुनि लाइ करे वफ़ाक़ तोड़े सूबाई हुकूमत कोशिशि कयूं, उन खां अलावा मुख़्तलिफ़ सेमिनार कोठाया, भला उन्हनि जो को अहिड़ो असरु थियो आहे हिते या थर जे माण्हुनि खे रिलीफ थियो आहे या उते जे माण्हुनि खे पाणी पहुतो आहे या का दवाऊं मिलियूं आहिनि या डॉक्टरनि जी खोट पूरी थी आहे या न? मां अर्ज़ु कयां त जीअं त हिन अहिड़नि मौक़नि ते ख़ासि करे सालनि जे पुॼाणी ऐं नए साल जे इब्तिताई माण्हुनि जा चेहरा बहकियल नज़र ईंदा आहिनि। पर हिते अचण खां पोइ असां त एॾे अख़बारुनि में दावूं हुकुमराननि जे ॿुधण खां पोइ जॾहिं हिते पहुतासीं त महसूसु कयोसीं त हितां जे माण्हुनि ते अञा बि उन्हनि जे चेहरनि ते थरी डांग वांगुरु मोगो सुकून छायल नज़र आहे। कल्ह हिते मोर मुआ पे, अॼु शहज़ोर मरनि पिया। मुकमिल तरीक़े सां हुकुमराननि जूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं आहिनि। हुननि जो हितां जे कारे सोन कोयले ते नज़र आहे, पर सोन खां वधीक क़ीमती ॿारनि ते इंसाननि ते हुननि जी नज़र नाहे। बिल्कुलु का तरक़ी कान थी आहे, को रिलीफ नाहे मिलियो। हिते हुननि जे दर्दनि में इज़ाफ़ो थियो आहे। हिते वरी बि जेकॾहिं हुकुमराननि जो वज़ीरनि जो जॾहिं हितां जा थरिया माण्हू वरी वॾियूं वॾियूं गाॾियूं था ॾिसनि ऐं हू महसूसु था कनि वरी असांखे तकलीफ़ ॾियण वारी का टीम पहुती आहे, को बि हुननि खे रिलीफ नाहे मिलियो। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मिठी जे सिविल अस्पताल में, जिते दाख़िल मरीज़नि सां गॾु आयल उन्हनि जा वारिस अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। हिते मिठी सिविल अस्पताल में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, हिते जी ज़िले इंतिज़ामिया त वॾियूं दवाऊं कयूं त मिठी अस्पताल में असां डॉक्टरनि जी पूरत कई आहे, गोरियूं दवाऊं सभु असां मुफ़्त पिया ॾियूं। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। त नालो छा आहे तव्हांजो? जी साईं, मुंहिंजो नालो उमेद हो। किथां आया आहियो तव्हां? ऐं डिप्ले ॻोठ मिठड़ीअ थर। कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि भला तव्हांखे हिते? दवा असांखे दवा मिले कोन थी, सहूलियतूं इहे आहिनि जे हिते वेठा आहियूं। ॿियो दवा न का गोरी न का ग़रीब तबिके खे कुझु कोन थो मिले, वॾेरनि खे मिले थी। असां तमामु दाहूं करे केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। असांखे अस्पताल जी इंतिज़ामिया चए थी त असीं दवाऊं गोरियूं सभु हिननि खे मुफ़्त ॾियूं पिया, हर शइ ॾियूं पिया। साईं उहो ॾियनि पिया त उहो ॿुधाइनि पिया, तव्हांखे ॿुधाइनि पिया, असांखे मिलनि कोन थियूं ग़रीबनि खे।
इहो हालत आहे असांजे ग़रीबनि जी को घणा ॾींहं थिया तव्हांखे हिते? असांखे हिते 8-10 ॾींहं थी विया आहिनि। हा। जी हा। छा था चवनि भला इलाज थिए थो न? हा बाबा करियूं था ग़रीबनि लाइ, कंहिंखे सुई को गोरी मिली बाबा हाणे वञो। हिते कहिड़ा मसइला आहिनि हिते? हिते बाबा सुई हणनि था, बाक़ी रहियो सवाल ॿियो कुझु कोन था ॾियनि, नुको गोरी न सही दवा आहे न बि आहे, कुझु कोन आहे। हा ऐं हिते अस्पताल जी इंतज़ामिया जो इहो चवणो त असां हिननि जो इलाज करियूं पिया, डॉक्टर बहितर खां बहितर डॉक्टर भला डॉक्टर हूंदा आहिनि? डॉक्टर के हुजनि था के कोन था हुजनि, ॿिया हिते कपुंडर आहिनि बाबा, असां वटि इहे आहे दवा, इहो दवा वठी वञो, बाक़ी रहियो सवाल बि इहो आहे त दवा सही कोन आहे। तव्हां किथां आया आहियो? असीं ॻोठ बुगार खां आया आहियूं। हा। घणा ॾींहं आहिनि तव्हांखे? असांखे हिते 5-6 ॾींहं थी विया आहिनि। छा था चवनि भला डॉक्टर चवनि छा था? डॉक्टर छा चवंदा बाबा असां वटि आहे इहो इलाज असीं करियूं था, बाक़ी रहियो सवाल असां वटि आहे कोन, हाणे भई केॾां वञूं, लिखी था ॾियूं लेटर मथे वञूं। छा तव्हांखे हितां रेफर कनि था ॿिए हंधि? हा ॿिए पासे चवनि वञो हैदराबाद। हिते अस्पताल में दाख़िल जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां गॾु उन्हनि जा आयल वारिस आहिनि, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हिन वक़्तु जेको असां गॾु मौजूदु आहे हुनजो इहो चवणो त असांजो हिकिड़ो जेको ॿारड़ो जेको फोत थी वियो आहे हुनजा अञा ताईं असांखे पैसा वग़ैरह न इंतज़ामिया असांखे पुछे थी, हुन सां ॻाल्हि ॿोल था। नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो मोहम्मद इस्माइल। छा मसइलो आहे हिते? मसइला इहो आहे छोकिरो मुंहिंजो बीमार आहे त 2 महीना अस्पताल में दाख़िल हो, पोइ चवनि दवाऊं ॾींदा, केॾी महिल होॾा कढूं था, केॾी महिल होॾा कढूं, में रोले में छोकिरो मैंने गुज़ारे हलियो। तंहिंखां पोइ हिननि चयो तव्हांखे ॾियूं था चेक जे पोयां 4 महीना थियनि गुज़ारे, केॾी महिल चवंदा माना हीअं थी वियो, केॾी महिल चए कैंसल थी वियो, माना वॾेरा खाई विया, वॾेरा जेका आहिनि सभु चेक जे पोयां लॻा पिया, केॾी महिल कैंसल, केॾी महिल फलाणे खे ॾेई छॾियो, फलाणे खे ॾेई छॾियो। अॼु पोइ रिकॉर्डिंग असीं करियूं था, इंक्वायरी करियूं था, 2 चकर सां इंक्वायरी करे आया। इंक्वायरी करे तंहिंखां पोइ रेडियो ते ॾिना, टीवी ते ॾिना, अख़बार ते ॾिना, असांखे फ़ोन कनि बाबा चेक खणी वञो। जॾहिं हिते आयासीं तॾहिं चवनि था बाबा हिन को चेक न को ॿियो कूड़ायो हीअं करे हूअं करे, जॾहिं हथनि था माना छोकिरे जे माना हिते असां न डॉक्टरी सर्टिफिकेट अञा मुंहिंजे खीसे में पियो आहे, जीअं छोकिरो गुज़ारियो, छोकिरे जो नालो हाजन उते लिखिजी वियो हाजरा, हिते वठी आयो मुंहिंजो सालो वठी आयो, हुन चवंदा हाणे तूं कुंवारो, ईअं चयो बाबा कुंवारो, हाणे असांखे ख़बर कोन्हे अवां हीअं था करियो। उहो जेको छोकिरे जो हाणे चवंदा छोकिरो कुंवारो आहे, जॾहिं पेग घुराईं जॾहिं आऊं आयुसि तॾहिं चवंदा बाबा छोकिरो कुंवारो आहे, हीअ फलाणे जो आहे, फलाणे जो आहे, ईअं करे माना हाणे जेको न ईअं करे वठणु चवंदा हाणे इंक्वायरी। तूं कंहिंसां मिलियो भला? हिते साईं ऐं वॾेरनि सभिनीनि सां मिलियो आहियां, बहरहाल केर बि हथ विझण लाइ तयारु कोन्हे, बसि सभु को पंहिंजे माना पेट जे पोयां लॻा पिया आहिनि बसि। हिते भला ज़िले इंतज़ामिया सां या कंहिं चूंडियल निमाइन सां मिलियो हिन मसइले में? साईं ऐं हिते त माना MP MNA सां इन्हनि सां बि मिलियो आहियां, पर हिते केर बि हथ विझण वारो कोन्हे, बसि चवंदा खाइण जे पोयां बसि। छा था चवनि हाणे तोखे फाइनल छा था बसि फाइनल ई चवनि त चवनि हाणे इंक्वायरी करियूं त पोइ जॾहिं इंक्वायरी थी तॾहिं थींदा, ऐं कूड़ा आयो हीअं आयो हूअं आहे, जॾहिं उन्हनि पाण खे ख़बर आहे छोकिरो गुज़ारे वियो हीअं करे अस्पताल मंझि, महीनो ॾेढ दाख़िल हुयो, महीनो ॾेढ असांखे दवाऊं बि ॾिना, हाणे कुझु कोन्हे को। नाज़रीन हिते जे रहवासियुनि जा या हिते मिठी जे अस्पताल में जेके माण्हू दाख़िल आहिनि उन्हनि तव्हां वीचार ॿुधा हूंदा, ऐं सीनियर सहाफ़ी मुमताज़ जेको नोड़ी हुनजा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा, जॾहिं त हिते थर जी बहाली ऐं थर में मुसलसल ॾुकार खां पोइ जिस्कम पारां जेका कैंप हिते लॻाई वई 24 कलाकनि ताईं, उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे जिस्कम अॻवान ज़ीशान लगारी, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। सर थरपारकर में मुसलसल 3 सालनि खां ॾुकार आहे, तंहिंखां सवाइ हीउ बि साल पूरो थी वियो आहे, हिन वक़्तु सख़्तु सर्दी आहे, जिस्कम पारां जेका 24 कलाकनि ताईं कैंप लॻाई वई, तव्हां छा था ॾिसो इहे सभु इन शइ जो मसइले जो हलाइनि? GSN क़ौमी महल जे सीनियर वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कलाणी इहो फ़ैसिलो कयो त जॾहिं साल जी पुॼाणी जो आख़िरी सिजु लहण वारो हुजे ऐं नओं सिजु उभरण वारो हुजे त असां छो न वञी उन्हनि मासूम ॿारनि जे वारसनि सां हमदर्दी कयूं ऐं उन्हनि सां यकजहती कयूं ऐं थर में मिठी में वञी 24 कलाकनि जी बुख हड़ताल कयूं। त इन फ़ैसिले सां थर जे माण्हुनि ॾाढो इन फ़ैसिले खे साराहियो आहे, साथ ॾिनो आहे। तमामु घणा माण्हू बुख हड़ताली कैंप ते पहुता आहिनि, पर हुकूमती दावाऊं अख़बारूं मीडिया में त आहिनि, पर ग्राउंड ते का बि शइ न आहे। 2 सालनि जे ॾोकार जे दौरान हज़ारे मासूम ॿारनि जूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर हुकुमराननि जूं मौजूं थी वियूं आहिनि। रोज़ानो मिठी सिविल अस्पताल पहुची फ़ोटो सेशन त कराया वञनि था। हिते जॾहिं 200 डॉक्टरनि जूं टीमूं हिते पहुतियूं इलाज जे लाइ, मुफ़्त इलाज करण जे लाइ, उन्हनि खे पुलिस जे हथां भॼायो वियो, पर मज़हबी इंतिहा पसंदि नगर परकर ताईं पंहिंजो खुलम खुला सरगर्मियूं करे रहिया आहिनि। उन्हनि खे फ़ाइदो पहुचायो पियो वञे ऐं उहे जियाला जेके पीपुल्स पार्टी जा हिते जा कारकुन आहिनि, उहिदेदार आहिनि, उहे
सरकारी कणक जेका गोदामनि में पियल आहे उतां खणी विकिरो करे रहिया आहिनि। इन्हनि माण्हुनि खे त फ़ाइदो पहुची रहियो आहे, हिन ॾुकार सां मासूम जानियुनि जे ज़ाया थियण सां इन्हनि माण्हुनि खे फ़ाइदो पहुची रहियो आहे, पर उन्हनि माण्हुनि सां को बि हमदर्दी करण वारो न आहे जिन जा गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा रोज़ तड़पी तड़पी बुख ऐं ग़िज़ाई खोट ऐं दवाउनि जी खोट जे करे रोज़ मरनि पिया, उन्हनि सां को बि हमदर्दी करण वारो न आहे। इंतज़ामिया जूं त वॾियूं दवाऊं हुयूं, असां सिहत जूं सहूलियतूं हिते ॾिनियूं आहिनि, मगर थर पारकर में मुसलसल 3 सालनि खां ॾुकार वारी सूरत हाल आहे। रोज़ जे बुनियाद ते मासूम ॿारड़ा 4 खां या 5 मौत जो खाज बणिजी रहिया आहिनि। तव्हां हितां जे मरीज़नि सां या हितां जे मरीज़नि सां गॾु आयल वारस उन्हनि जा वीचार ॿुधाईंदा। हिन वक़्तु असां गॾु सीनियर सहाफ़ी मुमताज़ नोड़ियो अचो त उन हवाले सां हितां जी सूरत हाल सां ॻाल्हि ॿोल था करियो। मुमताज़, मिठी सिविल अस्पताल में छा पोज़ीशन आहे? जॾहिं मीडिया ते रिपोर्ट थी आहे त 600 खां वधीक ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त हितां जे डिस्ट्रिक्ट जी इंतज़ामिया जी रिपोर्ट आहे त 300 खनि ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि, छा मामला आहे? नज़ीर, ही जेके ॿारड़नि जे मौत जा जेके वाक़िया आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि जेके या त इस्पतालनि ताईं उहे ॿार पहुता आहिनि या वरी हितां इस्पतालनि मां जेके रेफर कया विया हैदराबाद ऐं कराची, उहे ॿार बि हिन साल लॻभॻि 700 जे ॿार जेके आहिनि उहे मौत जो खाज बणिजी विया आहिनि। ऐं सवे अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके इस्पतालनि ताईं पहुची न आहिनि सघिया, जेके झुगियुनि झूपड़ियुनि में अलाह खे प्यारा थी विया, उहे त हिननि अंगर अखरनि में शामिल ई कोन्हे, उनजो को हिसाब किताब कोन्हे को। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया सिर्फ़ु जेके थर ज़िले जूं 5 इस्पतालूं आहिनि, मिठी, इस्लामकोट, नंगर पार्कर, छाछरो ऐं डीपलो, उन्हनि जे अंदरि जेके फ़ौत थियल आहिनि उन्हनि जो एतिराफ़ कयो आहे, तस्दीक कई आहे त 300 ॿार आहिनि। पर जेके हितां रेफर थी हैदराबाद विया या हितां जेके ईंदे इस्पताल ताईं न पहुची सघिया या वरी उहे ॻोठनि में मरी विया, उहे ॿार गवर्नमेंट न पंहिंजे हिसाब किताब में शामिल कयो आहे उन्हनि ॿारनि खे, न वरी उन्हनि ते हिननि गवर्नमेंट को पंहिंजी लिस्टनि में उन्हनि खे जेको आहे जेको अंग अखर आहे उन्हनि खे शामिल कनि था। इलाज जी सहूलियतुनि जो जेसि ताईं सुवालु आहे, जीअं सिंध हुकूमत चवे थी त असां मिठी जी इस्पताल खे हिकिड़ी पाकिस्तान जी मॉडल इस्पताल बनायो आहे, ॿियनि ज़िलनि में एतिरियूं सहूलियतूं कोन्हे जेके थर में आहिनि, त तव्हां ॾिसो त थरपारकर जेको ज़िलो आहे उहो रुगो मिठी न आहे। थरपारकर ज़िलो 22,000 स्क्वायर कोर्स किलोमीटर एराज़ीअ ते फैलियल हिकिड़ो वसी पखेड़ रखंदड़ ज़िलो आहे, जंहिंमें 2365 रजिस्टर्ड ॻोठ आहिनि। एॾे वॾे वसी आबादी वारे ज़िले में रुगो 5 इस्पतालनि जे अंदरि रुगो इलाज जूं सहूलियतुनि खे कंहिं क़दुरु बहितर करणु, इहो सभु कुझु ठीकु न आहे। ऐं दावा सां चवां थो त थरपारकर ज़िले में जेतिरा बि ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि उन्हनि मां 95% उहे ॿारड़ा आहिनि जेके ॾूरांहनि ॻोठनि सां तालुक़ु रखनि था, जेके हक़ीक़ी ॾुकार जे जिते हालतूं आहिनि, जिते ॾुकार ॻुजनि जे जीअं लामारा ॾिए थो, उन्हनि इलाइक़नि जा ॿारड़ा आहिनि जेके इस्पतालनि ताईं पहुता ऐं फ़ौत थी विया। हुकूमत सिर्फ़ु पंहिंजी दावाउनि ताईं महदूद आहे ऐं जेके इलाज जूं सहूलियतूं आहिनि उहे मिठीअ ताईं महदूद रखियूं वियूं आहिनि। नाज़रीन, तव्हां थरवासियुनि जा वीचार ॿुधा हूंदा जेके हुतां जा लॾ पलाण कराया आहिनि, उन खां अलावा हितां सियासी समाजी अॻुवाणनि जा, जॾहिं तो क़ौम परस अॻुवाणनि जा वीचार ॿुधा हूंदा। ऐं हिननि जो इहो चवणु हो त थर में मुसलसल ॾुकार आहे, मगर हुकूमत पारां वॾियूं दावाऊं कयूं वयूं, मगर अञा ताईं कंहिं बि सिहत जूं सहूलियतूं न आहिनि। उते इस्पताल में जेके दाख़िल मरीज़ हुआ या मरीज़नि सां गॾु आयल वारिस हुआ, उन्हनि जो चवणु हो त डॉक्टर जेकॾहिं आहिनि त असांखे ॿाहिरि जूं दवाऊं लिखी था ॾियनि, जेकॾहिं असांखे इलाजु करण बजाए असांखे जेके ॿिए रेफर करे था छॾनि। उन खां अलावा हितां जो जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे जलील बुरगड़ी, हुनजा बि तव्हां वीचार ॿुधाईंदा, हुनजी बि इहा दावा कयल हुई त तक़रीबन 172 खां वधीक जेका अञा ताईं स्पेशल डॉक्टरनि जे जेके पोस्टूं ख़ाली आहिनि अञा ताईं उहे मुक़ररु न थिया आहिनि। ऐं उन खां अलावा थर जा माण्हू अॼु बि लॾ पलाण में जारी रहनि, जॾहिं त उन खां अलावा छाछरे तालुके समेत ॿियनि थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके डिस्पेंसरियूं ठहियल आहिनि या उते जेके इस्पतालूं आहिनि उन में अमलो मौजूदु कोन्हे, उते जेकॾहिं डिस्पेंसरियूं आहिनि उते बि डॉक्टर मौजूदु कनि। अॼु बि उतां जा माण्हू जेके लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे, हुकूमत जे दावाउनि बावजूदु हुतां जा न उन्हनि खे चूंडियल नुमाइंदा था मिलनि, न हुते जेका अहिड़ी तरक़ियाती कम के थियनि था। हिन वक़्तु बि जेके उतां हुकूमत जूं वॾियूं दावाऊं त असां 150 खां वधीक आर ओ प्लांट उते मुकमल करे छॾिया आहिनि, मगर उते थरवासियुनि जो बि इहो चवणो त को बि आर ओ प्लांट अञा जेकॾहिं मुकमल थिया आहिनि त ख़ासि कर त जेके इलाइक़नि में ज़रूरत हुई उन इलाइक़नि में न लॻा आहिनि, ॿियनि इलाइक़नि में लॻिया आहिनि। हुकूमत खे घुरिजे त थर मसइले ते फौरी तौर ते हंगामी इजलास घुराए ते हुन ते फौरी तौर ते एक्शन वठी उहे गैर ज़िमेदारी कंदड़ ऑफिसरनि जे ख़िलाफ़, कोताही कंदड़ ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं थर जे मुस्तक़बिल हल लाइ कुझु सोचियो वञे। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवार, सिंध टीवी न्यूज़।